Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum, ladies and gentlemen. I hope you are fine. You are moving towards betterment day by day. This is Hassan. Today we embark upon a very interesting topic with a new video. We are in front of you. Today we are going to discuss a very interesting topic, very serious topic, a topic that can change your lives. It is a mind changer. Ladies and gentlemen, today I focus on a very constructive topic that is called self-discovery. पंहिंजो पाण खे सुञाणणु, पंहिंजो पाण खे इंसान कीअं सुञाणींदो आहे। असां हिन काइनात में आया आहियूं कंहिं मक़सद तहत आया आहियूं, पर असां उहो मक़सद विसारे चुका आहियूं। मां हिकिड़ो तव्हांखे पहिरां कहाणी ॿुधाईंदुसि, ॾाढी दिलचस्प आहे। हज़रत मौलाना रूम सरकार फरमाइनि था, मौलाना रूमी फरमाइनि था त हिकु दफ़ो शींहं जो बच्चो रिढुनि में अची वियो ऐं रिढुनि में रहणु लॻो। होरियां होरियां हुनजूं आदतूं, हुनजा तरीक़ा, हुनजा उथण वञण जो अंदाज़ जेको आहे रिढुनि जहिड़ो थी वियो। उते हिकिड़ो सीनियर शींहं हुयो, बुज़ुर्ग शींहं हुयो। हुन ॾिठो त हीउ जेको शींहं जो बच्चो आहे अची जेको आहे रिढुनि जी कंपनी में वियो आहे। हू बुज़ुर्ग शींहं हुन ॾे वियो, हुनखे चयईं त तव्हां शींहं आहियो? चयईं न साईं, मां रिढ आहियां। चई तव्हां शींहं आहियो? चयईं तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त मां शींहं आहियां? जेको सीनियर शींहं हुयो, वॾो शींहं हुयो, उन जेको आहे हिकिड़े रिढ ते हमिलो करे उनखे खाई छॾियो। इन तहत जेको शींहं जो बच्चो हुयो उन में शींहं जो जेको स्पिरिट आहे, जज़्बो आहे, उहो जागी पियो। ऐं जेको बुज़ुर्ग शींहं हुयो उहो हुन नौजवान शींहं खे वठी करे हिकिड़े चश्मे ते वियो। उनखे चयईं त पाणीअ में ॾिस, जेका मुंहिंजी शिकिल आहे तुंहिंजी बि साॻी आहे। लिहाज़ा इन कहाणी मां जेको असांखे मक़सदु मिले थो, ह्यूमन डिस्कवरी इज़ वेरी इंपॉर्टेंट। इट नीड्स सीरियसनेस, इट नीड्स प्लानिंग, इट नीड्स स्टेज बाय स्टेज डेवलपमेंट। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञाणींदासीं, असांखे को उस्ताद रहनुमाई करे सघे थो, किताब रहनुमाई करे सघनि था। ऐं क़ुरान पाक में बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सूरह रूम जी आयत नंबर 8 में अल्लाह साईं फरमाए थो, अवलम यतफक्करून फी अनफुसिहिम, अवलम यतफक्करून फी अनफुसिहिम, माना छा हू गौर नथा कनि? पंहिंजो पाण खे सुञाणियो, पंहिंजो पाण खे गौर कयो। जेकॾहिं तव्हां अकेला वेठा आहियो, उन में ॾिसो त तव्हां केरु आहियो, कहिड़े मक़सद तहत हिते आया। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणींदो त तव्हांजी ज़िंदगी मटिजणु लॻंदी, तब्दील थियणु लॻंदी। हिकिड़े दानिश्वर हिकिड़े ॾाहे जो कोल आहे त इंसान खे 2 दफ़ा जनमु मिलंदो आहे। हिकु दफ़ो तॾहिं जॾहिं हू माउ जे पेट मंझां हिन दुनिया में अचे थो, ॿियो जॾहिं पंहिंजो पाण खे सुञाणे थो, पंहिंजो पाण खे सम्झे थो। अचो त हिन नंढड़ी दुनिया में पंहिंजो पाण खे सुञाणियूं। असां कहिड़े मक़सद लाइ आया आहियूं, दुनिया में असांखे छा करिणो आहे, कीअं कामयाबी मिलणी आहे, कहिड़े तरीक़े सां कामयाबु थियणो आहे। जेकॾहिं असां उन मक़सद खे सम्झी वियासीं, पंहिंजो पाण खे, द डिस्कवरी ऑफ सेल्फ जेका आहे, नो दाय सेल्फ, पंहिंजो पाण खे सुञाणियो। जॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञाणींदासीं त मंज़िल आसान थी वेंदी। हिकु दफ़ो शेख सादी शिराज़ी खां कंहिं पुछो त तव्हांजी उमिरि केतिरी आहे? साईं जन फरमायो त 4 साल। ॾिसंदड़ चयो तव्हांजा वॾा वार आहिनि, अछा वार आहिनि, तव्हांजी चमड़ी में घुंज अची विया आहिनि, पोइ बि तव्हां चओ था 4 साल। शेख सादी फरमायो त मां शऊरी तौरु पंहिंजो पाण खे 4 सालनि खां सुञाणणु शुरू कयो आहे। हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे। जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणींदव, पंहिंजो पाण खे सम्झंदव त मंज़िल आसान थींदी, का बि कामयाबी तव्हां खां परे न वेंदी। अलामा इक़बाल दुनिया जो अज़ीम शाइर आहे, द पोएट ऑफ द ईस्ट आहे, उहो चवे थो, खुदी के ज़ोर से दुनिया पे छा जा, खुदी के जोर से दुनिया पे छा जा, मकाम रंगो बू का राज पा जा। मीन्स ग्रेस द कैरेक्टर सेल्फ टू रूल द वर्ल्ड, ग्रेस द कैरेक्टर सेल्फ टू रूल द वर्ल्ड एंड गेट द सीक्रेट ऑफ द यूनिवर्स। यह है मकसद गर्दिश रोजगार, यह है मकसद गर्दिश रोजगार, तेरी खुदी तुझ पे हो आश्कार। माहिर नफ़सियाती माहिर चवनि था, इंसान जॾहिं पंहिंजो पाण खे सम्झे थो ऐं हू पंहिंजा फ़ैसिला पाण करे थो, पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खे सम्झे थो, त कामयाबी हुन ॾे सुरी अचनि थियूं, हयाती में सुकून अचणु लॻे थो। अहिड़े तरीक़े सां नंढो हुजे, वॾो हुजे, औरत हुजे, ॿार हुजनि, असां सभिनी जी घुर्ज आहे असां पंहिंजो पाण खे सुञाणियूं। जॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञाणींदासीं त ज़िंदगी सुकून में गुज़रंदी, ख़ुशी में गुज़रंदी। ऐं इन सां ई हीउ जेको मुख़्तसिर वीडियो आहे, इन जो पैगाम इहो आहे त पंहिंजो पाण खे सुञाणियूं, असां छा आहियूं। ऐं जॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञाणींदासीं त असां हर मंज़िल ते कामयाब रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं, सुकून में रहंदासीं। अचो त पंहिंजो पाण खे सुञाणियूं, सेल्फ डिस्कवरी कयूं।
इहे ई ज़िंदगी जी ख़ुशबू आहे, इहो ई ज़िंदगी जो मज़ो आहे, इहो ई ज़िंदगी जो रंग आहे। जॾहिं असां पंहिंजो पाण खे सुञाणे वठंदासीं त कामयाबियूं असांजे हथनि में हूंदियूं, कामयाबी असांजो क़दम चुमंदियूं। अव्हां जी महिरबानी।